सिंध काबीना प्लास्टिक बैग जे इस्तेमाल ते पाबंदी लागू करे छॾी आहे। प्लास्टिक बैग जे कारोबार ते मुकमिल पाबंदी हूंदी। किडनी सेंटर कराची लाइ 500 मिलियन, कैडेट कॉलेज पेटारो लाइ 200 मिलियन, लाहौती मेले लाइ 50 मिलियन ऐं नेशनल बॉक्सिंग चैंपियनशिप लाइ 20 मिलियन जे फंड्स जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना पारां एक्साइज़ कांस्टेबल्स जो ग्रेड 5 मां वधाए 7 करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिं में सिंध प्रोहिबिटेशन ऑफ नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक प्रोडक्शन रूल्स 2024 में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना प्लास्टिक बैग ते पाबंदी लॻाए छॾी आहे। प्लास्टिक बैग में शॉपिंग बैग, प्लास्टिक कैरियर बैग शामिल आहिनि। हाणे प्लास्टिक बैग जे कारोबार ऐं ख़रीदारीअ ते पाबंदी हूंदी। वॾे वज़ीर जे तर्जुमान मूजिब सिंध काबीना फर्स्ट ईयर कराची जे शागिर्दनि खे ग्रेस मार्कूं ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी आहे। शागिर्दनि खे 20% ग्रेस मार्क्स केमिस्ट्री, फिजिक्स ऐं रियाज़ीअ जे मज़मूननि में ॾिनियूं वेंदियूं। सिंध काबीना कैडेट कॉलेज पेटारो जे लाइ 200 मिलियन रुपयनि जी ग्रांट बि मंज़ूर करे वरिती आहे। कैडेट कॉलेज करमपुर खे बसुनि जी ख़रीदारी जे लाइ 1 करोड़ 65 लख रुपया ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नेशनल बॉक्सिंग चैंपियनशिप जे लाइ 2 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी। किडनी सेंटर कराची जे लाइ 50 करोड़ रुपयनि जी वन टाइम ग्रांट ऐं SICVD जे लाइ 300 मिलियन रुपयनि जी ग्रांट जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे।